फज़ूल रस्मूं लोड़ींदड़ ग़रीब तबिको। राति हिकिड़ी फोतगी में दुआ घुरण वियसि, जंहिंजी फोतगी थी हुई उहो 15 खां 16 सालनि जो नौजवान हुओ। दुआ घुरी बसि कयुमि त मथां थधे पाणी जा गिलास अची विया। भरिसां वेठल 2 छोकिरा जेके हिक ॿिए खे भाकुर पाए पंहिंजे मरी वियल दोस्त लाइ रोई रहिया हुआ। मुंहिंजी निड़ीअ मां पाणी कोन पियो लहे। बसि अञा उते ई हुआसीं त पासे में मिनरल वाटर ऐं शरबत हलणु शुरू थी विया। हैरत में पइजी वियुसि त हिननि माण्हुनि जी निड़ीअ मां शरबत कीअं था हेठि लहनि। तॾो करणु मानियूं शरबत ऐं चांहियूं हलाइणु शरीयत में आहे। शरीयत ऐं हदीस में क़ुरान में किथे बि कोन्हे त 3 ॾींहं तॾो कयो, दुकान ऐं कारोबार बंदि कयो, ईंदड़ वेंदड़ महिमाननि खे चांहियूं शरबत ऐं बोतलूं पीआरियो। शरीयत में आहे त का बि औरत कंहिंजे मरी वियल रिश्तेदार ते 3 ॾींहं खां वधीक सोग नथी करे सघे सिवाइ मुड़ुस जे। 4 महीना 10 ॾींहं अदद ताईं सोग जी हालत में रहे। सोग कीअं कयो वञे? हदीस में आहे त का बि औरत उन्हनि ॾींहंनि में को बि हार सिंगार, सुर्खी पाउडर ऐं खुशबू वग़ैरह न हणे, बिना रंगियल कपिड़ा पाए। जेकॾहिं को ॿियो अज़ीज़ आहे त उहो सोग 3 ॾींहं ताईं ऐं मुड़ुस मरी वञे त उहो अदद ताईं। हवालो सही बुखारी ऐं सही मुस्लिम। फज़ूल रीतूं रस्मूं ऐं लोड़ींदड़ ग़रीब। यादि रहे त फोतगी खां पोइ तॾो करणु, जुमाणो, चालीहो, ॿारीअ जो को बि शरई हुकुम न आहे। उहे सभु रस्मूं आहिनि ऐं उन्हनि रस्मुनि जो शिकार अक्सर ग़रीब माण्हू थिए थो। मिसाल, असांजे शहर में हिकिड़ी ग़रीब औरत हुई जेका केतिरो ई वक़्तु बीमार रही ऐं वफ़ात करे वई। ऐं उनजे पुटनि मुड़ुसनि तॾो कयो। हालत उहा हुई जो हुननि वटि एतिरो पैसो कोन हुयो जो दफ़न जो बंदोबस्तु कनि। नेठि रस्म तौरु तॾो करणो हुयो, सो तॾे लाइ हिननि वटि शरबत, खंडु ऐं बर्फ़ ॿिए कंहिं माण्हू वठी ॾिनी त जीअं ईंदड़ वेंदड़ महिमाननि खे शरबत पीआरे सघिजे। बीमारी जे करे लोड़ियो बि ग़रीबनि, वरी फोतगी बि थी वई त मज़दूरी बंदि हुजण सां गॾु महिमाननि लाइ थधो पाणी, चांहि, शरबत ऐं टीजे जे लाइ मानी, जुमाणा, चालीहो, ॿारीहो बि हिननि खे ई करणो हुयो। ऐं ॾिठो वञे त उन समेत असांजे समाज में केतिरियूं ई रस्मूं फज़ूल आहिनि जिन खे ख़तमु कयो वञे। वॾी ॻाल्हि त हिन रस्म जो तालुक़ु कंहिं शरीयत सां बि न आहे। मां कंहिं बि तॾे ते सिवाइ पाणी जे ॿियो कुझु बि खाइण पीअण खे हराम सम्झंदो आहियां। नाया खाईंदो पीअंदो। छा तव्हां हिननि ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ आहियो? जेकॾहिं मुतफ़िक़ आहियो त अॼु उहो तइ कयो त कंहिं बि तॾे ते खाइण पीअण बंदि करण सां गॾोगॾु जेको खाइण पीअण लाइ बि खणी अचे थो त उन खां इनकार करे चओ त असां तव्हां सां ॾुख वंडण आया आहियूं, तव्हांजे महफ़िल या ख़ुशी में न। फज़ूल